रोहड़ी के न्यू जाट वारे इलाके गोठमीर मोहम्मद जतोई में गैस की फराहमी मोतल थियण ते इलाके वासी अब्दुल रज़ाक शाह, सिकंदर भाभो, पप्पू बोज़ार, बिलाल मुग़ल, अमजद मलिक ऐं ॿियनि एहतियाती मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त 2 ॾींहं अॻु उमरकस वाह जी खाटरी दौरान गैस पाइपलाइन टुटी पवण ते घरनि में गैस की फराहमी बंद थी वई। अहिड़ी क़िस्म जी शिकायत गैस इंतज़ामिया खे ॾिनी वई ऐं इन बावजूद गैस की फराहमी इलाइक़े में बहाल न थी सघी आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त रोहिड़ी में गैस जे ऑफिस न हुजण करे सखर जे गोलीमार ऑफिस वञणो पवे थो। असां सखर सुई सदरन गैस कंपनी खे अहिड़ी क़िस्म जी शिकायत दर्ज कराई, पर उन्हनि चयो त बरसाति हुजण करे उते नथा अची सघूं। हुननि सख़्त चेतावनी ॾेई चयो त ज़ोनल ऑफिसर सखर पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे सुई गैस कंपनी ऐं ओगरा जे अमलदारनि खे घुर्जे त गैस जे ऑफिस रोहिड़ी शहर में खोले शहरनि जी बेचैनी ख़तमु करे ऐं असांजे इलाइक़े में गैस जी फराहमी खे बहाल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।